मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आहियां हुसैन अब्बास। सिंध में सकाफ़ती ईद हले पई ऐं उन में काफ़ी बहस बि छिड़ियल आहिनि। ख़ुसूसन असांजे दोस्त अहमद सूमरे साहब टोपी ते बहस छेड़ियो आहे। टोपी सिंध जो कल्चर जो हिसो रही आहे या एडॉप्ट कई वई आहे, कल्चर में शामिल आहे। ऐं इहा मेहराब वारी टोपी छो आहे, इन जे लाइ मूं वटि हिकु रिवायत बि मौजूदु आहे, दलील बि मौजूदु आहे। ऐं इहा टोपी मेहराब वारी छो आहे, इन जी ईजाद कीअं थी, इन खे ईजाद कंदड़ केरु हुयो, इन जो मूं वटि रिवायतूं बि आहिनि ऐं दलील बि मौजूदु आहे जेको आउं तव्हांखे पेश कयां थो। ॿियो आहे पाण वटि अजरक जे लाइ बि इहे रिवायतूं मौजूदु आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजरक ओढ़ींदा हुया, उनजो इस्तेमालु कंदा हुया ऐं उन खे उर्फ़ आम में काली कमली वारी चादर सॾींदा हुया। ज़ाहिर आहे काली कमली वारी जेका चादर आहे उहा सिर्फ़ु अजरक आहे दुनिया में। पोइ त मिशनरी दौरु आयो, अहिड़ियूं शयूं पोइ ठहंदियूं रहियूं, पर असुल में इहो अजरक आहे, काली कमली वारी चादर। अच्छा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में तिजारत में सिंध मां वेंदड़ वापारियुनि तोहफ़े में ॾिनी, पाण घणो अरसो पाईंदा रहिया ऐं इहो अजरक ई आहे। हाणे अचूं था पाण टोपी ते। हाणे टोपी जे लाइ जेका मूं वटि रिवायत नक़ल कयां थो मां, पाण वटि रिवायतूं काफ़ी नक़ल थियल आहिनि न, अथेंटिक का बि शइ कान्हे का। ऐं कल्चर 2-2, 4-4, 500 सालनि में जेके क़ौमूं जंहिं धरती ते रहंदियूं आहिनि उहे कल्चर एडॉप्ट थींदा रहंदा आहिनि। ईअं ई जॾहिं इस्लाम आयो, हाणे आउं रिवायत बयानु थो कयां ऐं मूं वटि दलील बि आहे। इहो जेको दलील ऐं रिवायत आउं जेका बयानु कयां थो पियो ऐं इहा मूं जिथो नक़ल कयां थो पियो, उहो सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो PhD होल्डर हिकिड़ो ॾाहो आहे। इहा उन मूंखे पाण खे ख़ुदि खे ॻाल्हि ॿुधाई हुई। उहो हिकु यूनिवर्सिटी जो मालिक बि आहे, हिकु यूनिवर्सिटीअ जो चांसलर आहे, वाइस चांसलर न आहे, उहो हिकु यूनिवर्सिटी जो चांसलर बि आहे। जीअं इहा ॻाल्हि पंहिंजे तहक़ीक़ दौरान ॿुधाई ऐं वॾे वसूख़ सां ॿुधाई आहे त जेका टोपी आहे जंहिंखे मेहराब वारो निशान आहे, इहा सिंध जी प्रोडक्ट आहे। पहिरियां जॾहिं इस्लाम आयो त मस्जिदूं ठहियूं पिए, शयूं मुस्लमान, उन्हनि खे चयो त भाउ हाणे जॾहिं माण्हू मुस्लमान थिया आहिनि त शयुनि जो मुस्लमान हुजणु बि ज़रूरी आहे। बुनियादी तौरु इहा जेका गोल टोपी आहे, इन खे डॉक्टर फ़ताह दाऊद पोटो, सिंध जो मायानाज़ आर्टिस्ट बि आहे, PhD होल्डर बि आहे, फाइन एंड आर्ट डिज़ाइन यूनिवर्सिटी जो ओनर ऐं चांसलर बि आहे। उनखां इहा रिवायत मां नक़ल कयां थो पियो डॉक्टर फ़ताह दाऊद पोटे खां। डॉक्टर फ़ताह दाऊद पोटो थो चए त जेका गोल टोपी आहे इहा काफ़र टोपी आहे ऐं इन टोपी में निमाज़ पढ़णु ठीकु न आहे, जाइज़ न आहे। अॼु जमायत उलमा इस्लाम समेत समूरियूं मज़हबी जमायतूं चवंदियूं त इहा जेका गोल टोपी आहे जेका मस्जिदुनि में पियल आहे, इन में निमाज़ न पढ़णु खपे। इहा जेके गोल टोपियूं हुयूं इहे काफ़र टोपियूं करार ॾिनियूं वियूं ऐं मोहम्मद हाशिम ठठवी इन गोल टोपीअ खे मुस्लमान कयो, कपिड़े जी टोपी ठाही, उनजो मेहराब ठाहियो, मेहराब ठाहे मस्जिद जे नमूने ते ऐं उन टोपी खे हिकिड़े मुस्लमान हुजण जो जेको आहे सो उञाण ॾिनो वियो। हिकु मोतबर टोपी तसरु कई वई, हिकु इस्लामी ऐं हिकिड़ा बावकार टोपी जो हुनखे दर्जो ॾिनो वियो। हाणे इहा ख़बर न आहे त इहा टोपी, इन टाइप जी टोपी किथां ॿाहिरों एडॉप्ट थी, पठाणनि वटां थी या कंहिं ॿिए मुल्क खां एडॉप्ट थी, या इहा टोपी वाक़ई मोहम्मद हाशिम ठठवी साहिबु इन जो मेहराब ठाहे ऐं इन खे मुस्लमान कयो ऐं इहा असांजे कल्चर में शामिलु थी ऐं इन खे सिंधी टोपी करार ॾिनो वियो। ऐं सम्झां थो त इहा जेका आहे सो हाणे डॉक्टर फ़ताह दाऊद पोटे जेका ॻाल्हि कई आहे त इन टोपीअ खे जेको मेहराब जेको आहे उहो मोहम्मद हाशिम ठठवी साहिबु ठाहियो ऐं इन टोपी खे मुस्लमान कयो वियो ऐं इहा टोपी सिंध जे कल्चर में शामिलु थियल आहे। सिंध जा माण्हू सराइकी बेल्ट, सराइकी बि सिंधी आहिनि ऐं असांजे बलोचिस्तान में ऐं पोइ हिन सॼे खिते में पाण जिते रहूं था, जंहिंमें हिंद सिंध बि आहे ऐं पोइ ईरान ताईं इहा टोपी पाती वञे थी। उसूलनि मथो ढकणु हिकु रिवायत बि आहे, सुनत बि आहे। अॼु बि ॿाहिराड़ियुनि जा माण्हू पंहिंजो मथो ढकनि था। मथो ढकणु हिकु सुठी जेको आहे सो हुजण जी निशानी बि आहे।
त आउं सम्झां थो त डॉक्टर फ़ताह दाऊदपुर जेका ॻाल्हि कई आहे उहा हिकु दलील जे तौर ते काफ़ी आहे। इन खां अॻु में पाण खे के रिवायतूं नथियूं मिलनि, या मोहन जे दड़े में बि इहा शइ मुमकिन आहे हुजे त हुजे, पर मुंहिंजे इल्म में न आहे। वधीक अहमद सूमरो समेत सिंध जा जेके ॿिया दोस्त आहिनि, दानिश्वर आहिनि, उहे इन ते ॻाल्हाइण आया इहा जेका टोपी आहे इहा किथां आई। पर डॉक्टर फ़ताह दाऊदपुर चवे थो त इहा टोपी जेका आहे एडॉप्टो प्रोडक्ट टू मोहम्मद हाशिम ठठवी साहब जी आहे, जे इन टोपी खे इस्लाम में दाख़िल करायो। इहा मुस्लमान टोपी थी ऐं इहा सिंधी माण्हुनि जे कल्चर, सकाफ़त, रिवायतुनि जी अमीन बणी ऐं असांजे ग़ैरत जो ओञाण बि बणी। ऐं इहा सिंधी टोपी अॼुकल्ह सिंधी माण्हुनि जे कल्चर जो मोस्ट टॉप हिसो आहे। बाक़ी ॿियूं चादरूं माण्हू ओढ़ीनि था, के राजस्थानी चादरूं असांजो पाड़ो आहे अगूणी सिंध आहे, के मुल्तानी चादरूं अगूणी सिंध आहे। तव्हां गोॾ मथे खे ॿधी छॾियो, तव्हांजो उहा कल्चर आहे। तव्हां अंगोछो मथे खे ॿधो, तव्हांजो कल्चर आहे। कल्चर उहो आहे जंहिंखे तव्हां अपनायो था। कल्चर उहो आहे, माण्हू लुंगी पाइनि था, कल्चर आहे। सिंध जा माण्हू गोॾ ॿधंदा आहिनि, कल्चर आहे। पंजाबी लुंगी ॿधंदा आहिनि, कल्चर आहे। बंगाली ॿधंदा आहिनि, इंडियन ॿधंदा आहिनि। इहे सभु कल्चर आहिनि। इन ते वेही हाओ माओ करणु ऐं इन ते तनक़ीद करणु न करणु खपे। जेके शयूं क़ौम पाए थी उनखे पाइणु ॾिनियूं वञनि। महिरबानी, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त शेयर कयो।